अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रेस बिजार खान पंजा माण्हू आज़ाद कराइण जी कोशिश कंदो। छा मल्हार हाणे तमाम जल्द पंहिंजी मां जो परांद कंदो। छा सोडा हाणे पंहिंजी शादी करे वठंदो। छा चिबड़ खान हाणे नौरोज खान के फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी। तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान जेको आहे घणो परेशान हूंदो। शमसू खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मूंखे सलाह बि ॾे ऐं मुंहिंजो साथ बि ॾे, जीअं मां शामिर खान खां पंहिंजा माण्हू आज़ाद कराए सघां। अगरि जेकॾहिं मूं शामिर खान खां पंहिंजा माण्हू न आज़ाद कराया त पोइ मुंहिंजा ॿई माण्हू मारे छॾींदो। शमसू चवंदो त रेस बिजार खान हिक शर्त ते आज़ाद थी सघनि था तुंहिंजा इहे माण्हू। उहो शर्त इहो आहे त तोखे शामिर सां ॻाल्हाइणो पवंदो, शामिर सां वाइदो करणो पवंदो जीअं तूं उनजे मथां हमलो न करे सघे ऐं उनखे मारण जी कोशिश न करी। अगरि जेकॾहिं तूं ईअं कयो त पोइ हू तुंहिंजा माण्हू कॾहिं बि आज़ाद न कंदो। रेस बिजार खान चवंदो त मां उनजा सभु शर्त मञण लाइ तयारु आहियां, रुॻो हू मुंहिंजा माण्हू आज़ाद करे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार खे जेको आहे इहा सोच हाणे तमामु जल्द अची वेंदी। मुंहिंजी माउ किथे आहे ऐं उनखे कंहिं मारियो, छा उहो काॾे वई। असां उनखे सभु ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं ऐं पोइ शामराज खे बि उनखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदो। शामराज मल्हार खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हाली फ़िलहाल पंहिंजी माउ जो प्लान कर ऐं तूं इन रेस बिजार खान खे पूरो कर। अगरि जेकॾहिं तूं रेस बिजार खान खे न मारियो त पोइ हिन ॻोठ वारनि जो दुश्मन थी पवंदो, ॻोठ वारनि जे मथां ॾाढा ज़ुल्म कंदो। मल्हार चवंदो त बाबा तूं परेशान न थी, रुॻो मुंहिंजो दिमाग़ ठिकाणे ते अचे ऐं पोइ मां इन बिजार खान खे ईअं करे छॾींदुसि जो आइंदा यादि रखंदो ऐं पोइ ॻोठनि जे माण्हुनि मथां कॾहिं बि ज़ुल्म न कंदो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चिबड़ खान जेको आहे नौरोज खान खे चवंदो तोखां जल्द पुट जेतिरो थी सघे तूं सोडा सां गॾु थी ऐं पंहिंजी दोस्त साले जो प्लान कर। अगरि जेकॾहिं तूं साले जो प्लान न कयो त पोइ असां साले जा मयारी थी पवंदासीं, पोइ साले असांखे कॾहिं बि माफ़ न कंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।